देहरकी में निजी स्कूल की इफ्तिताही तकरीब थी गुजरी। MHF इंग्लिश ग्रामर स्कूल फाउंडर कैंपस की इफ्तिताही तकरीब में MNA सरदार मीर खालिद अहमद खान लुंड के फर्जंद सरदार ज़ादो मीर नूर मोहम्मद खान लुंड मेहमान खास तौर शिरकत कई। स्कूल की इफ्तिताही तकरीब में असिस्टेंट कमिश्नर देहरकी शहरियार कमर खटक, हाजी पीर बख्श भट्टी, लुंड ग्रुप अगवाणन, डॉक्टर इनाम लुंड, चौधरी अब्दुल रज़ाक आरई ऐं ॿियनि वकार लुंड, शाह हसन लगारी तोड़े ॿियनि शिरकत कई। उन मौके ते सरदार ज़ादो मीर नूर मोहम्मद खान लुंड MHF इंग्लिश ग्रामर स्कूल जी रिबिन काटे इफ्तिताह कयो। MHF इंग्लिश ग्रामर स्कूल खैरपुर खां पोइ सिंध में ॿियनि स्कूलनि जे फाउंडर कैंपस जो इफ्तिताह कयो। होरां स्कूल इंतज़ामिया पारां देहरकी अंदर MHF स्कूल जे सहकार सां एम्बुलेंस सर्विस पिणु शुरू करण जो ऐलान कयो वियो। स्कूल इंतज़ामिया पारां आयल मेहमाननि जो शुक्रियो अदा कयो वियो। इफ्तिताही तकरीब के ख़िताब कंदे सरदार ज़ादो मीर नूर मोहम्मद खान लुंड चयो त तालीम सां मुआशरो तरक्की कंदो आहे। MHF स्कूल जहिड़ा इदारा बेहतर तालीम मुहैया करे इलाइक़े जे ॿारनि लाइ बेहतर तरबियत फ़राहम कनि था। MHF इंग्लिश ग्रामर स्कूल जो इफ्तिताह करे फ़ख्र महसूस करे रहियो आहियां, जॾहिं त स्कूल इंतज़ामिया तरफ़ां 25% ग़रीब ॿारनि जी तालीम मुफ़्त मुहैया करण जो ऐलान। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।